ये हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई। ये हसी जिंदगी हो गड हासू त हो ॾाढो यार मज़ो, दुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो। मोकिलाए मुखां खेलंदे रोअंदे अलविदा वई चई, का ख़बर ई न पई। ये हसी ज़िंदगी। अस्सलाम वालेकुम, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत ऐं मुंहिंजा राति जा ही 2 कलाक हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदा आहिनि। कोशिशि हूंदी आहे त अव्हांजूं बि मोहबतूं, अव्हांजा बि अहसास, अव्हांजूं बि ख़ुशियूं पंहिंजे हिन प्लेटफॉर्म ते खणी अचां। ऐं कोशिशि इहा ई हूंदी आहे त घणे खां घणा दोस्त हिन महफ़िल में शामिलु रखां, घणे खां घणियूं अदड़ियूं, घणे खां घणियूं मुंहिंजूं माइरूं हिन महफ़िल में शामिलु हुजनि। इहे वाहिद शाम जो आउं हीअ महफ़िल सॼाईंदो आहियां जंहिंमें मुंहिंजूं अदड़ियूं बि हूंदियूं आहिनि, मुंहिंजूं माइरूं बि हूंदियूं आहिनि, मुंहिंजा भाइर बि हूंदा आहिनि, सभु हूंदा आहिनि जेके हिन महफ़िल में शामिलु थींदा आहिनि। स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे। टेलीफोन नंबर चेंज थींदो थो वञे, ॾिसी वठो, टेलीफोन नंबर चेंज थींदो थो वञे। जी हा, टेलीफोन नंबर आहे 02135127703। इहो हिकु अलॻि नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदो ऐं कोशिशि कंदो त मैसेज जेकॾहिं करिणो आहे त पोइ राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुते मैसेज बि करे सघो था। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं अॼु ॻाल्हि कंदासीं पाण पंहिंजे वक़्त जी। त वक़्त जो असां क़दुरु कंदा आहियूं? छा वक़्त खे असां सही तरीक़े सां वठी हलंदा आहियूं? छा वक़्त सां गॾु गॾु पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं? छा वक़्त खे असां पंहिंजे ज़िंदगीअ में अहम सम्झंदा आहियूं? सो ज़रूरु अॼु प्रोग्राम में शामिलु थी ॿुधाइजो। अॼु आहे ॻाल्हि वक़्त जी। जंहिं वक़्त जो क़दुरु न कयो उन पंहिंजो क़दुरु कोन कयो, उन पंहिंजे ॿचड़नि जो क़दुरु कोन कयो, उन पंहिंजे घर वारनि जो क़दुरु कोन कयो। सो वक़्त जो क़दुरु कंदा कयो, फुज़ूल टाइम, फुज़ूल वक़्तु न विञाईंदा कयो। तव्हांजी ज़िंदगीअ में जेकॾहिं तव्हांखे स्ट्रगल जो टाइम आहे त कोशिशि करे पंहिंजे वक़्त खे उन शइ ते लॻाईंदा कयो, उन कम ते लॻाईंदा कयो जंहिं कम मां तव्हांजी ज़िंदगीअ में इनकम अचे थी ऐं तव्हांजो घरु हले थो। सो वक़्त सां गॾु गॾु हलंदा कयो, कोशिशि कंदा कयो, जिथे दिलि चवे उते शुरू थींदा कयो। सो स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे, इनखे तेसिताईं तव्हां डायल भले कजो। पर फ़िलहालु हलूं था सुठे सुठे सूफ़ी कलाम जी तरफ़। प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे, अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ हिन ख़ूबसूरत कलाम खे ज़रूरु इंजॉय कजो। बल्कि धमाल आहे अॼु, तमामु प्यारी धमाल आहे। अंबर महक जो आवाज़ु आहे, इंजॉय कंदा। ओ
वेलकम जी अगेन, खुश आमदीद, भली कार। अवां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी ख़ूबसूरत महफ़िल में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं हिन महफ़िल में शामिल। ऐं कोशिशि आहे त मोहबतूं विरहायूं, प्यार विरहायूं ऐं ख़ुशियूं विरहायूं। सो 02135121764 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में महफ़िल में शामिल थींदो। ऐं डायल कंहिं कयो आहे? अस्सलाम वालेकुम। केरु पियो ॻाल्हाए? पारस फ्राम लाड़काना। कहिड़ा हाल आहिनि पारस? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? हाँ ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां, तव्हांजे साम्हूं। जी, कीअं पई ज़िंदगी गुज़रे पारस? अल्हम्दुलिल्लाह, बस ब्लैक एंड वाइट। हा, ब्लैक एंड वाइट? हाँ जी, छो रंग माना कलरफुल नाहे? आहे बस आहे बस, माना शुक्र कजे हर हाल में, माण्हूअ खे शुक्र करणु खपे अलाह साईं जो। जी जी बिल्कुलु। अल्हम्दुलिल्लाह असां ॻाल्हायूं पिया, असां पंहिंजे पेरनि ते हलूं पिया, असां जेको आहे माण्हुनि खे सम्झूं पिया, फ़ोन ते ॻाल्हायूं पिया, अलाह साईं जो शुक्र अदा करणु खपे। मानी खायूं पिया। बिल्कुलु बिल्कुलु। हा हा, ॿियो सभु ख़ैरु? शो ॾिसो पिया? जी जी, कल्ह ॾिठो शो? कल थोरो मिड़ई, मां रेगुलर असर में ॾिसी सघंदी आहियां कॾहिं कॾहिं। न राति जो छा माना छा मच्छर मारींदी आहे घर में छा? न न, बाक़ी छा बस ईअं ई वेली। ईअं ई ख़ैरु। हलो कोई गीत ॿुधायो, कोई सॉन्ग ॿुधायो पहिरियां, पोइ तव्हांखे टॉपिक थो पुछां। सॉन्ग मां न ॿुधाईंदी आहियां, तव्हां ॿुधायो। पोयां केरु पियो ॻाल्हाए? तव्हां मूंखे ॿुधायो। पोइ मुंहिंजी सिस्टर आहे। न उनखे छा माना चई मूंखे ॻाल्हाइणु अचे थो या उनखे नथो अचे तोखे ॻाल्हाइण जो, उहो ॿुधाए पई? असल में उहा तव्हांजी फ्रेंड आहे, उहा मूंखे चवंदी आहे कॉल कयो कॉल कयो। न त उहा पाण नथी ॻाल्हाए? पाण झकी थींदी आहे, उहा सभु ठीकु आहे। ॾियोसि फ़ोन, ॾियोसि, अॼु ॻाल्हायांसि मां। नथी ॻाल्हाए। छो? डिमांड कई अथई, बाक़ी कई डिमांड कई अथई? जी, चए थी असीं जेकी असली ज़िंदगी उहो गाना ॿुधायो। इहो अॼु शुरू कयमि प्रोग्राम, इन सां त ॿुधायमि। अच्छा, असां अमल न ॾिठो शायदि। बसि पोइ हाणे छा कजे, हुन में तव्हां शुरू खां ॾिसंदा कयो न। जेकॾहिं मुंहिंजी फैन आहे त शुरू खां ॾिसणु खपे हुनखे प्रोग्राम। पंहिंजी आवाज़ में ॿुधायो। उहे पंहिंजे आवाज़ में ॿुधायमि। अॼु शुरू ई प्रोग्राम इन सां कयो। अच्छा ठीकु आहे। हा चलो तव्हां ॿुधायो। हा मां न ॿुधाईंदी, तव्हां ॿुधायो मूंखे मुमताज़ लाशारी जो। मुमताज़ लाशारी जो कोन थो ॿुधायां। तव्हां मूंखे ॿुधायो वक़्त जो केतिरो क़दुरु कंदा आहियो तव्हां? वक़्त जो केतिरो अहसासु आहे तव्हांखे? वक़्त जो केतिरो ख़्यालु रखंदा आहियो? इन ॻाल्हि में सफ़ा मां पोइ हिते आहियां। वक़्तु माना तव्हांजो पोइ हिते आहे? जी जी। छा कजे छा कजे छा कजे? इहो तव्हांजो डायलॉग। इहो डायलॉग सुठो आहे। बिल्कुलु। चलो गुड आहे गुड आहे। खिली ॾेखारियो भला, टहक ॾेई ॾेखारियो। न डेली डेली न, अॼु रो कुझु। अॼु रोई ॾेखार। रोईंदी मां न आहियां, रोईंदी मां रोईंदी आहियां पर कॾहिं रुंदी न आहियां। रोईंदी बि नाहीं, खिलंदी बि नाहीं, कंदी छा आहीं? मां सिलाई कंदी आहियां, पर खिलंदी न आहियां। चलो 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 ठीकु आहे। तव्हांजे लाइ हिकिड़ो ॿियो गानो थो ॻायां, ठीकु आहे? हा सिर लॻे सुहिणे सजण सां, सिर लॻे सुहिणे सजण सां, सिर लॻे दिलि जे दिलि बर मन जे मन सां, सिर लॻे दिलि जे दिलि बर मन जे मन सां, सिर लॻे सुहिणे सजण सां, सिर लॻे यार आमद होश मुंहिंजो सांवरो, यार आमद होश मुंहिंजो सांवरो, तंहिं करे कुल सावरनि सां, सिर लॻे दिलि जे दिलि बर मन जे मन सां, सिर लॻे। ठीकु आहे? जी जी, थैंक यू वेरी मच। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। लाड़काणे में जेको तव्हां खां पुछे या जेको न पुछे उन्हनि सभिनी खे सलाम ॾिजो। ओके, अल्लाह हाफ़िज़। पारस हुई असां सां गॾु भई।
पारस ॾाढी असांजी प्यारी कॉलर आहे। अल्लाह साईं पारस खे ख़ुशि रखे, उनजी भेण खे बि ख़ुशि रखे ऐं ख़ुशि हुजो ऐं सदा जीअंदा रहो, मुरकंदा रहो ऐं आबाद हुजो। मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। 02135122763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में शामिलु थींदो एंड उन सां गॾु गॾु मैसेज तव्हांखे करिणो आहे त राजा में मुंहिंजो पेज आहे, उनखे तव्हां शामिलु थी हुन ते मैसेज बि करे सघो था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरीबा कहिड़ा हाल आहिनि? सही आहिनि। ख़ुशि आहीं, चाक आहीं, चङी आहीं, भली आहीं? आऊं ख़ुशि चाक चङी भली, ख़ुशि चाक चङो भलो। आऊं ख़ुशि चाक चङो भलो। कीअं पई ज़िंदगी गुज़रे अरीबा जी? ज़िंदगी सुठी पई गुज़रे। सुठी पई गुज़रे। अरीबा वक़्त जो ख़्यालु रखंदी आहे? हाँ वक़्त जो ख़्यालु रखंदी आहे अरीबा? हाँ रखंदी आहे, रखंदी आहे। जेके माण्हू वक़्त जो ख़्यालु कोन रखंदा आहिनि उहे छा, उनखे छा चइबो आहे? ख़बर कोन्हे ओ अबा, ख़बर कोन्हे। हल ॿुधाए को गानो ॿुधा। पाकिस्तान वारो गानो ॿुधायां? पाकिस्तान वारो गानो ॿुधाए न। हा। दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, ऐसी ज़मीन और आसमान चलता रहे, ये कारवां बढ़ती रहे, ये रोशनी चलता रहे, ये कारवां दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान। वाह सी वाह, वाह सी वाह। ऐसी ज़मीन और आसमां, इनके सिवा जाना कहाँ, चलती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां, दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान। वाह वाह वाह, एॾो सुठो गीत ॻातो आहे न, मूंखे तुंहिंजा गीत इलाही वणनि था। हा मुंहिंजा गीत वणनि। राति ॾिठो ई प्रोग्राम या सुम्ही पई आहीं? हा त जल्दी सुम्ही रहियसि, एॾी निंड आई, एॾी निंड आई, एॾी निंड आई, तूं यादि न रख। आऊं यादि न रखां निंड खे? चलो चलो ख़ुशि हुजो। सभिनी भेनरुनि खे सलाम, बाबा वारनि खे सभिनी खे सलाम ॾिजां मुंहिंजा, ठीकु आहे? सही आहे, सभिनी खे ॾिजां। ओके, अल्लाह हाफ़िज़। अरीबा मूंसां गॾु गॾु हुई भाई फ्रॉम ठट्टा ऐं मुंहिंजी रेगुलर कॉलर आहे अरीबा। माशाल्लाह अरीबा नंढो हिकिड़ो चवंदासीं फ़रिश्तो आहे ऐं असांजी प्यारी जेको आहे कॉलर आहे। सो थैंक यू वेरी मच अरीबा। तव्हां रोज़ु मूंखे फ़ोन कंदा आहियो, मूंसां कचहरी कंदा आहियो, मूंसां ॻाल्हियूं कंदा आहियो। इहो ई अहसासु आहे, इहो ई रिश्तो आहे जेको असां जे विच में आहे। ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे काफ़ी माण्हू रोज़ु ॿाहिरि खे फ़ोन कोन कंदा आहिनि, फैमिली मेंबर्स खे कॉल कोन कंदा आहिनि, पर तव्हां मूंखे कॉल कंदा आहियो, मूंसां हाल वाल कंदा आहियो, मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। वठो था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह साईं, अल्हम्दुलिल्लाह सभु सेट A1 फर्स्ट क्लास। केरु पियो ॻाल्हाए? कहिड़ा हाल आहिनि खोसो साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? बिस्मिल्लाह, तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। महिरबानी महिरबानी। अॼु टॉपिक साईं महिरबानी, अॼु वक़्तु रखियो आहे टॉपिक, वक़्त जो क़दुरु कंदा आहियो तव्हां? वक़्त जो अहसासु कंदा आहियो? वक़्त सां गॾु हलंदा आहियो या वक़्त खे कुझु कोन सम्झंदा आहियो? साईं अल्लाह ताला दुनिया में सबसे को सुठे में सुठी शइ जेका रखी आहे वक़्तु, सुठो गुज़रे थो, सुठो गुज़रे थो, जीअं बि थिए थो, बीमारी थी थिए, सीमारी थी थिए, मुसीबत गुज़री थो वञे, दुनिया भलाई आहे गुज़री थो, जेको यादि काशे नथी थिए। माशाल्लाह माशाल्लाह। आख़िरी वक़्तु अल्लाह ताला ख़ैर ईमान ख़ात्म भलो ख़ैर जो करे, इते हाणे वक़्त जो क़दुरु अल्लाह ताला जेको असांजे वस जी ॻाल्हि। बेशक 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 बेशक। कुर्ब साईं, कुर्ब कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में को गीत गज़ल गानो। फरमाइशी आई जो नालो थिया सुल्तान बख्श, इनजो विकास नालो वठिजाए। हा साथी मोहम्मद जमल चयो मोहजो मुल्क मली, हा 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 हा
मुंहिंजो मुल्क मलीर उतन में आऊं कीअं गुज़ारियां उतन में आऊं कीअं गुज़ारियां इहो थी साईं मुल्क मलीर आहिनि वाह साईं, पर वाह। गुज़री वेंदो सच्चो वक़्तु गुज़री वेंदो वक़्त जी इहा ख़ासियत आहे वाह 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 वक़्त में इहा ख़ासियत आहे गुज़री वेंदो कुटींदो मान- तो बि गुज़री वेंदो वाह, वाह। पिनाईंदो बि गुज़री वेंदो वाह, वाह। तकलीफ़ ॾींदो बि गुज़री वेंदो वाह वाह मानी मानी खाधी आहे अॼु न ऐं मानी असां ॿारहाड़ी जेकी आहे इहा हिकिड़ी मानी इहा दाल जी लकड़ी आहे इहा शुक्र आहे अलाह ताला जो चलो 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 ख़ुशि अॼु दाल मानी खाधी माना असां वटि ॿारहाड़ी में साईं चलो चलो ख़ुशि हुजो वाह महिरबानी महिरबानी ख़ुशि साहब महिरबानी महिरबानी जेकबाबाद खां ख़ुशि साहब भई असांजी हिन महफ़िल में ऐं थैंक यू वेरी मच अवां शो में शामिलु थिया ऐं हक़ीक़त आहे वक़्तु ॾुखियो सुखियो गुज़री वेंदो इहा हक़ीक़त आहे पर वक़्त जो क़दुरु कोन कंदा आहियूं असां वक़्त जो अहसासु असांखे कोन थींदो आहे वक़्त जो अहसासु असांखे तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं ज़िंदगी गुज़री वेंदी आहे ऐं असां पंहिंजे लाइ या पंहिंजे पोयरनि जे लाइ कुझु न करे सघंदा आहियूं सो असांखे घुरिजे त असांखे पंहिंजे लाइ कुझु करणु खपे वक़्त जो अहसासु तॾहिं कंदो वक़्त जो क़दुरु तव्हां तॾहिं कंदो जॾहिं फुज़ूल माण्हुनि सां मिलणु छॾे ॾींदो फुज़ूल वक़्तु फुज़ूल टाइम तव्हां जेको आहे सो कोन गुज़ारींदो सो लव यू ऑल हाणे हलंदासीं हिकिड़े सुठे सुठे गीत जी तरफ़ प्यारो आवाज़ु आहे प्यारो अंदाज़ आहे ऐं गानो कहिड़ो आहे भई सनम वारी जो आवाज़ु आहे अचो एंजॉय करो ख़ूबसूरत ट्रैक आहे सराइकी गीत आहे आई होप तव्हां ज़रूरु पसंदि ईंदो एंजॉय कंदा मिठा मैं वेंदा वञा मैको मिलण बि नहीं ॾींदे ओ केर गई किथों आये मैको बहन बि नहीं ॾींदे ओ केर गई किथों आये मैको बहन बि नहीं ॾींदे मिठा मैं वेंदा वञा मैको मिलण बि नहीं ॾींदे
वेलकम अगेन जी, खुश आमदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी ख़ूबसूरत महफ़िल में भलीकार। राति जो ही ख़ूबसूरत पहर ऐं राति जो जॾहिं पहर हूंदो आहे ऐं मौसम सुठो थी वेंदो आहे, हवाऊं शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं जॾहिं हवाऊं शुरू थींदियूं आहिनि त असांजी ज़िंदगीअ में जेको असांजे दिमाग़ में जेके नेगेटिव थॉट्स हूंदा आहिनि उहे बि स्पेशली हवा ते उॾामी वेंदा आहिनि। सो स्पेशली कोशिशि कंदा कयो त केर बि तव्हांजे लाइ कुझु बि सोचे थो, कुझु बि बुरो सोचे थो, कुझु बि नेगेटिव सोचे थो तव्हांजे लाइ, तव्हांखे पॉज़िटिव रहणो आहे। तव्हांखे इहो सम्झणो आहे त हू बीमार आहे ऐं हुनजो इलाजु तव्हांखे पॉज़िटिव थी करे करिणो आहे ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में उन माण्हू सां चङाइयूं कंदा अचो, भलाइयूं कंदा अचो जेको अव्हांजे बारे में हमेशह बुराई सोचींदो आहे, बुरो ई सोचींदो आहे, पर उन सां माण्हू सां तव्हां चङाई कंदा अचो। हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो उहो माण्हू तव्हांजे लाइ ज़िंदगीअ में सभिनी खां वधीक अहम हूंदो या उन माण्हूअ खे अव्हां ज़िंदगीअ में सभिनी खां वधीक अहम हूंदो। सो कोशिशि कयो, इहो मुंहिंजो फार्मूलो आहे, इन फार्मूले खे तव्हां इस्तेमालु करे ॾिसो त केॾी तव्हांखे मोहबत मिले ऐं केतिरा तव्हां ख़ुशि था रहो। सो 021-3512-763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो ऐं कंहिं डायल बि कयो आहे। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? हेलो। हा जी अदा, केरु आहे? जी साईं, नेमतुल्ला साईं। नेमतुल्ला किथां? साईं नेमतुल्ला कराची मां साईं। साईं टीवी जो आवाज़ बंदि कजो त कचहरी थिए। जी जी साईं, टीवी आवाज़ बंदि आहे साईं। किथे साईं पोयां अचे पियो आवाज़? इहो कीअं त माना हिकिड़ी ज़िंदगीअ में पंहिंजो ख़्यालु रखिजो। खोड़ सारो टीवी जो आवाज़ मूंखे पोयां अचे पियो, चए थो साईं बंदि आहे। हिकिड़ी त असां में इहा ई हिकिड़ी आहे त असां जेको आहे सो हर फ़ैसिलो ऑन दी स्पॉट कंदा आहियूं, असां ॿुधंदा न आहियूं, ॾिसंदा आहियूं, पोयां आवाज़ु खुलियो पियो। सो ख़ैर नेक्स्ट टाइम वरी अदा कॉल कजो, पर टेलीविज़न जी आवाज़ खे बंदि कंदा कयो ऐं उनखां पोइ कॉल कंदा कयो, तव्हांजी जी कॉल बि सही लॻी वञे, तव्हांजी ॻाल्हि ॿोल, तव्हांजी कचहरी बि सही थी वञे। सो ख़ैर मोहबतूं विरहायूं पिया, प्यार विरहायूं पिया। प्यार ऐं ख़ुशियुनि में अव्हांजा खोड़ सारा मैसेज बि आहिनि, उनखे बि शामिलु रखिणो आहे। पर मां चवंदो आहियां त मैसेज त शामिलु थींदा ई थींदा, पर ज़िंदगीअ में कुझु अहिड़ियूं शयूं कजनि, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि जिन सां अव्हांजी ज़िंदगी आसान थी वञे ऐं अॻे माण्हू खे मैसेज बि सुठो मिले। सो ज़रूरु अॼु असां उन्हनि दोस्तनि खे यादि रखंदा आहियूं जेके दोस्त हमेशह असांखे बुरो भलो चवंदा आहिनि, असांखे असांजे लाइ नेगेटिव सोचींदा आहिनि। सो मां तव्हांखे फार्मूलो ॿुधाए छॾियो आहे त उन्हनि सां ईअं हलणो आहे, ॾिसो त उहे ठीकु थियनि था या नथा थियनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाई। केरु पियो ॻाल्हाए? फरमान जी भुट्टो ॻाल्हायां। फरमान भुट्टो, कहिड़ा हाल आहिनि फरमान? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह राजा भाई, बिल्कुलु ठीकु, शुक्र है मालिक जो। ॿुधाए ठीकु? मां बिल्कुलु ठीकु आहियां, अव्हांजी दुआउनि सां, अव्हांजे साम्हूं आहियां, अव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार थो चवां। महिरबानी करे अल्लाह पाक तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, ईअं ई शो कंदा रहो। महिरबानी महिरबानी महिरबानी। अॼु ज़िंदगी, अॼु टॉपिक रखियो आहे वक़्तु। वक़्त जो क़दुरु तव्हां कंदा आहियो? अहसासु आहे वक़्त जो? जी बिल्कुलु, वक़्त जो अहसासु हर माण्हू खे करणु घुरिजे। जॾहिं वक़्तु हथनि मां हलियो वेंदो आहे, अक्सर करे असां पोइ सोचींदा आहियूं, पहिरियों न सोचींदा आहियूं त असांखे वक़्तु ते हीउ कमु करिणो आहे। असां अॼु जेको कमु करिणो आहे उहो चवंदा आहियूं वरी सुभाणे कंदासीं, त वक़्तु हलियो वेंदो आहे। चलो, फ्री टाइम में छा कंदा आहियो? फ्री टाइम में आउं बसि रेस्ट कंदो आहियां, जॾहिं फ्री हूंदो आहियां। भई कमकार हूंदो आहे त बसि फ्री टाइम मोबाइल हर यूज़ न कंदो आहियां मां। फ्री टाइम में जेको तव्हां रेस्ट कंदा आहियो न, उहो फ्री टाइम न रखंदा कयो। फ्री टाइम में बि कोई अहिड़ो कमकार कंदा कयो जंहिंसां अव्हांजी ज़िंदगीअ में कुझु सुठाई थी वञे। जी बिल्कुलु, कोशिशि इंशाल्लाह इहा ई हाणे खां पोइ करणु घुरिजे। छो त राजा भाई ॾिसो त न, जान इलाही मुश्किल थी वियो आहे। महांगाई ॾिसो था त हर माण्हू अॼुकल्ह परेशान आहे महांगाई सबबु। चलो ॿुधायो मूंखे कोई सॉन्ग ॿुधायो। अॼु सॉन्ग यादि न आहे, अॼु बसि ॿ लाइनूं तव्हांखे ॿुधायूं शाइरी जूं। ॿुधाए। जी शायद हाथों की लकीरों पे मत जा गालिब, किस्मत तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते। वाह 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 वाह। थैंक यू सर। थैंक यू वेरी मच। थैंक यू अदा, थैंक यू। शहजाद खान चोलियन चए थो, हम तो मर जाएंगे ए अर्ज़े वतन, फिर भी तुझे ज़िंदा रहना है क़यामत के सहर होने तक। थैंक यू वेरी मच अदा, अवां शामिलु कयो, ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हि कई। ऐं उन सां गॾु ज़ुबैर अहमद जरवार आहे, चवे थो तो ज़रा बैठ तो मेरे रूबरू, तुझे अश्क अश्क उतार लूँ, तेरा लफ्ज़ लफ्ज़ है दास्तां, मैं गज़ल को तुझसे संवार लूँ, किसी रात में किसी ख्वाब में मेरी ज़िंदगी मेरे पास आ, उसी रात में उसी ख्वाब में मैं ये ज़िंदगी भी गुजार लूँ। वाह सही वाह, वाह सही वाह। ज़ुबैर अहमद जरवार तमामु ज़बरदस्त पोइट्री मोकिली है जी। अस्सलाम वालेकुम।
साईं वालेकुम अस्सलाम। साईं केरु पियो ॻाल्हाए? साईं दिलदार हुसैन चांद पियो ॻाल्हायां मीरपुर ख़ासि। कहिड़ा हाल आहिनि दिलदार? ख़ुशि आहीं? चाक आहीं? चङो भलो? अल्लाह जा एहसान दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो राजा भाई ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां। तव्हांजे साम्हूं दिलदार चांग छा कंदो आहे? अदा मां पाण पुलिस में आहियां। पुलिस वारा आहियो तव्हां? माशाल्लाह, वेरी गुड, जी ज़बरदस्त। साईं। त तव्हां पोइ मूं वारो पुलिस वारो गानो ॾिठो, सॉन्ग ॾिठो हुयो? साईं गानो त बिल्कुलु ॾिठो आहे, पर हिन महिल मुंहिंजे नंढड़े भाउ सादिर हुसैन जी शादी आहे, उन लाइ को शेरो असांखे ॿुधाईंदो? हा जी, ऐं ॿियो तव्हांजा तमामु घणा फैन आहियूं असीं ऐं दिलि सां ॾिसंदा आहियूं। तव्हांजे जेके बि गाना आहिनि या जेको बि आहे शो वग़ैरह सभु पसंदि कंदा आहिनि, हिकु फैमिली। ठीकु आहे, महिरबानी साईं, महिरबानी, कुर्ब कुर्ब, थैंक यू वेरी मच। अधु असां सां गॾु साईं। फरमाइश त मां ॿुधायमि त पूरी कोन थींदी आहे। मुंहिंजे भाउ जी पंहिंजी शादी त बि फरमाइश कोन पूरी कई। सिन टीवी वारा बाबा डायरेक्टर वारो सख़्तु आहे ॾाढो। अस्सलाम वालेकुम या अली मदद राजा अदा, जश्न आज़ादी जूं मुबारकूं हुजनि। अची त मुंहिंजी क़बर ते शाम जो अचिजांइ, मंझंदि जो सिज जी तपश तुंहिंजे पेरनि खे छुहंदी त मुंहिंजो रूह रड़ी पवंदो। आबिद हुसैन आगरो, मीर मुख़्तियार आगरो, वफ़ा सरफराज़ आगरो, नओं ॻोठु सैदी मूसाड़ी खां। अदा अलाह साईं तोखे ज़िंदगी जे मिठा, ईअं त न चयो यार। हाय दोस्त, लिखियो आहे त कभी रुक गए कभी चल दिए, कभी चलते चलते भटक गए, यूं ही उम्र सारी गुजार दी, यूं ही ज़िंदगी के सितम सही, कभी नींद में कभी होश में तू जहाँ मिला तुझे देखकर, न नज़र मिली न ज़िबा मिली, यूं ही सर झुका के गुज़र गए, कभी जुल्फ़ पे कभी चश्म पर, कभी तेरे हसीन वजूद पर, जो पसंद थे मेरी किताब में वो शेर सारे बिखर गए, मुझे याद है कभी एक थे मगर आज हम हैं जुदा जुदा, वो जुदा हुए तो संवर गए, हम जुदा हुए तो बिखर गए, हाय कभी अर्श पर कभी फर्श पर, कभी उनके दर कभी दर बदर, गमे आशिकी तेरा शुक्रिया, हम कहाँ कहाँ से गुज़र गए। साकिब कलोई, तमामु ज़बरदस्त। मूंखे लॻे पियो त इहा पोइट्री उहा ई आहे जेका मां जहिड़े तरीक़े सां पढ़ां पियो। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच। ऐं मूंखे ख़बर हुजे हा त मां उन तरीक़े सां वरी पढ़ां। महिरबानी अदा। हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा जानी कहिड़ा हाल आहिनि साईं? ख़ैर आहे मुंहिंजा साईं, अल्हम्दुलिल्लाह। सियाल साहब तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो? शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। पंहिंजो ॿुधायो साईं, ठीकु ठाक? सभु सेठ, A1 फर्स्ट क्लास। 14 अगस्त जो मुबारक हुजे साईं। थी वई साईं, अॼु 15 थी वई। हा अॼु 15 ते। कल्ह प्रोग्राम कोन न कयो हुए न तव्हां? बसि तव्हां इहो ई त आहे न, प्रोग्राम ॾिसो ई कोन था। कल्ह प्रोग्राम मूं कयो बिल्कुलु जश्न आज़ादी जे हवाले सां। टाइमिंग जो फ़र्क़ु हूंदो साईं। 10 ताईं त मां इंतज़ारु कयो। हा बसि 10 बजे मां अची वियो, ट्रैफ़िक में फासी वियोसि, लेट थी वई। हा पोइ ईअं हूंदो साईं। ॿियो ख़ैर आहे? त हाणे तव्हां कुझु फरमायो पए साईं। जी। पोइ जेको चङाई करणु यानी की उन जो बदिलो अलाह ताला ते छॾे ॾियो, उहो पंहिंजो पाण मिलंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। हा इहो बिल्कुलु तजुर्बो आहे साईं। लख फरमायो तमामु बहितरीन ॻाल्हि आहे। महिरबानी। तव्हां पंहिंजे तरफ़ो भलाई करे छॾियो, इहो न ॾिसो त उहो मोट में छा ॾींदो। उनजो सिलो आहे अॻिते अगरि उहो मतिलबु ग़लति बि हलंदो, तव्हां भलाई कंदा अचो, हिकिड़े ॾींहुं उहो पंहिंजो पाण ई शर्मंदो थी पेश थींदो। सही थींदो, शर्मिंदो न थींदो, पर हू ठीकु थी वेंदो। मां तव्हांखे ॿुधायां न, उनजो अहसासु थींदो हिकिड़ो दिलि। मां हमेशह माण्हू खे चवंदो आहियां, कंहिंजी बुराई करणु, कंहिंजी कंहिंसां कूड़ ॻाल्हाइणु, कंहिंसां हिकिड़ी आदत आहे। जीअं बीमारी हूंदी आहे हिकिड़ी न, उहा बीमारी आहे। त उन माण्हू खे उन माण्हू जो इलाजु कजे त उहा वधीक सवाबु मिलंदो। सो महिरबानी। अॼु जो टॉपिक आहे वक़्त जो क़दुरु, वक़्त जो अहसासु। तव्हां कंदा आहियो त वाह वाह, न कंदा आहियो त वक़्त जो अहसासु जेके माण्हू न कंदा आहिनि उन्हनि जे लाइ छा चवंदो? उनजी ज़िंदगी न आहे साईं। जंहिं वक़्त खे न ॾिठो उनजे वक़्त खे लाइ नथा। अच्छा, पहिरियों वक़्तु आहे, वक़्त खे चए ॾिठो आहे, उनजो वक़्तु बि आहे। वक़्तु जेको आहे वक़्तु करे वरी हाणे हिकिड़ो सेकंड आहे गुज़रे थो, जो क़दुरु न कंदासीं ज़िंदगी में वरी उहो सेकंड वापसि न ईंदो। छा कजे, छा कजे। वाह साईं वाह, वाह साईं वाह। महिरबानी महिरबानी। कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ में को गीत गज़ल गानो? सर बसि महिरबानी। गीत गज़ल गानो को तव्हांजो ई आवाज़ु ॿुधासो, पंहिंजी आवाज़ में जेको मर्ज़ी पए उहो ॿुधायो अॼु पंहिंजी मोहबत में। मुंहिंजे महबूब खे वञी चओ सिक ॾाढी लॻी आहे, माशाअल्लाह। जे रुठल आ मुंहिंजो साईं तॾियो पर चाहे, मुंहिंजे महबूब खे वञी चओ सिक ॾाढी
लॻी आहे। वाह वाह माशाअल्लाह। साईं हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे हिकिड़ो, हा इहो महिरबानी कयो राज प्रोग्राम त हले थो, ॾींहं जो को अहिड़ो टाइम रखो जेको थोरो रिपीट में बि हलायो त साईं। ॾाढो सुठो थींदो। मां सम्झां थो घणनि जी इहा ख़्वाहिश हूंदी। साईं ॾींहं जो हाणे नथो हले, उहा हुननि जी मैनेजमेंट जी मर्ज़ी आहे, को टाइम नथो मिले। तव्हां यूट्यूब ते त ॾिसंदा हूंदो न, अची वेंदो हूंदो। इहो रुकीस कंदासीं यूट्यूब सर मां इस्तेमालु ई न कंदो आहियां, बसि झंझट को जान आज़ादु आहे। हलो असां कोशिशि कयूं था त रिपीट टाइम को लॻारायूं शो खे, ठीकु आहे? हा महिरबानी थींदी। महिरबानी महिरबानी। छा कजे छा कजे छा कजे। अधो असां सां गॾु गॾु हुयो ऐं महिरबानी अवां जी दा महफ़िल में शामिलु थिया। ऐं कंहिं लिखियो आहे शहज़ादो ख़ान चोलियाणी, चांद रोशन चमकता सितारा है, सबसे ऊंचा ये परचम हमारा रहे। आमीन। थैंक यू। आबिद हुसैन आगरो, मेहरबानी अवां जी। साकिब अली थैंक यू। अस्सलाम वालेकुम भाई, कैसे हो? 2 साल बाद मैसेज किया है मैंने। अली मोहम्मद नायच अदा, मेहरबानी। मां बिल्कुलु ठीकु आहियां। ऐं मूसा दर्स खे भली कार सां चऊं थैंक यू वेरी मच मूसा। शाइर मौलाई दाऊद छुट्टो गज़ल मोकिली आहे त पंहिंजनि जा घारियल थो दर्द दर ॾिसां, रिश्तनि जा मारियल थो दर दर ॾिसां, भाउ जो वेरी थियो भाउ वियो आहे, ज़ख़्मनि में समायल थो दर दर ॾिसां। मेहरबानी साईं। माहम अली जदी, राजा भाई फर्स्ट टाइम मैसेज है, शामिल ज़रूर करें। आई एम माहम अली फ्राम कराची और आप अपनी आवाज़ में कोई सॉन्ग सुनाएं अपनी पसंद का। नाइस शो ब्रो, थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण। शाहज़ैन मूंसां गॾु अचे तो, अस्सलाम वालेकुम राजा भा, कहिड़ा हाल आहिनि भा? पोइट्री शामिल ज़रूर कजो। रास्ते कहाँ ख़त्म होते हैं ज़िंदगी के सफ़र में, मंजिल तो वही है जहाँ ख्वाहिशें थम जाएं। तव्हां जो शो बेस्ट आहे, मौला ख़ुशि रखे अव्हांखे। थैंक यू वेरी मच अदा, अव्हां महफ़िल में शामिल थिया। ऐं हिन वक़्तु हिकिड़े सुठे सुठे गाने जी तरफ़ हलिजे ऐं प्यारो आवाज़। दिल कहजे का सारा है, धड़के थे दिल कहजे का सारा है, हर तरफ खामोशी, हर तरफ खामोशी, कहता को धारा है, धड़के थे दिल कहजी का सारा है, धड़के थे दिल। समुंड जी लहरुन में अक्सर चेहरे जाओ, तेज हवाओं में टहक दिल बर जा, कहते थे दिल सारे जी संभारा है, धड़के थी दिल कहजी का सारा है, धड़के थी दिल। दिल खे रखन था बेकरार,
याद जा मंजर हो आहे तुझो इंतजार नाहे भी काई खबर ईदे जरूर पिरी छायो खुमारा है धड़के थी दिल कहजी का सारा है धड़के थी दिल सोच तरसी पई तुझी राहुन में हो आहलिया दिल बर खाली बाहुन में दिल जी सदाउन जो सिरते बारा है धड़के थी दिल कहजी का सारा है धड़के थी दिल कहजी का सारा है हर तरफ खामोशी हर तरफ खामोशी कह खा को धारा है धड़के थी दिल कहजे का सारा है धड़के थी दिल कहजे का सारा है हर तरफ खामोशी हर तरफ खामोशी कह खा को धारा है कह खा को धारा है कह खा को धारा है धड़के थी दिल कहजे का सारा है धड़के थी दिल वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जो मोहबतूं अवां जी ख़ुशियूं ऐं अवां जे ख़ुशियुनि जे अहसास में राति जो ही पहर ऐं हिन पहर में अवां जो प्यार भरियो मैसेज या प्यार भरी कॉल जेका लॻंदी आहे त पोइ दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। सो राजा मेमन जे पेज ते बि मां हिन वक़्तु जेको आहे सो लाइव आहियां उनखे बि तव्हां जॉइन कयो उन ते बि तव्हां मैसेज करे सघो था वठूं था मोहबत भरियूं मैसेजिस अवां जा तमामु घणा आहिनि। मुज़मिल चए थो त प्यारा ख़ुशि हुजो सलामत हुजो ऐं कुझु चेहरा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे ॾिसी दिली तौरु ख़ुशी थींदी आहे ऐं तव्हांजो चहिरो उहो ई आहे। महिरबानी सर तव्हांजा कुर्ब लख थोरा थैंक यू वेरी मच अवां महफ़िल में शामिलु थिया ऐं काफ़ी दोस्त हूंदा आहिनि जेके दिलि सां दुआ बि ॾींदा आहिनि मोहबत बि कंदा आहिनि प्यार बि कंदा आहिनि मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। ॾिसो न हिन वक़्तु जेको वक़्तु अची वियो आहे जेको दौरु अची वियो आहे हिन दौर में ॻाल्हि इहा आहे त काफ़ी माण्हू आहिनि जेके हिक ॿिए खे सुञाणींदा बि न आहिनि। जीअं फेसबुक जी दुनिया आहे सोशल मीडिया जी लाइफ आहे त उन में हिक ॿिए खे सुञाणींदा बि न आहिनि पर सलाम दुआ डेली हूंदी आहे डेली मैसेज हुननि जो हिक ॿिए ॾे वेंदो आहे गुड मॉर्निंग सलाम जो। शाहज़ैन बलोच महिरबानी। मोहसन सिंधी चए थो अस्सलाम वालेकुम मोहसन बोगियो नवाब शाह खां महिरबानी सर ऐं थींदी आहे ऐं तव्हांजो उहो मां हिकु आहे महिरबानी। मुज़मिल सफ़दर थैंक यू वेरी मच। तव्हांजा जेके लफ़्ज़ आहिनि इन्हनि चवंदा आहिनि सफ़ा ईअं दिलि खे बाग़ बहार करे छॾियो आहे।
सो थैंक यू वेरी मच अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर सलाम हुजे ऐं आबाद हुजो। सो मोहबतूं विरहायूं पिया, प्यार विरहायूं पिया ऐं मोहबत ऐं प्यार जी हिन एहसास में अवां जो ही राति जो कॉल्स हूंदियूं आहिनि, तव्हांजा मैसेज हूंदा आहिनि ऐं कचहरी हूंदी आहे ऐं ख़ूबसूरत सुठा सुठा गीत बि हूंदा आहिनि। सो आसिफ़ अली बालादी चए थो, आसिफ़ अली फ्राम दुबई। आसिफ़ कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? चाक चङा भला, वेलकम टू माई शो। अव्हांखे भली कार थो चवां दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। जेके जेके दोस्त दुबई में वेठा आहिनि, सऊदी अरब में वेठा आहिनि या जेके जेके हिन वक़्तु ॾिसनि पिया, उन्हनि सभिनी जी महिरबानी आहे। सो ॻाल्हि मूं कई पई अॼु वक़्त जी, त वक़्त जो जेके माण्हू क़दुरु न कंदा आहिनि उहे माण्हू ज़िंदगीअ में अॻियां हली, जॾहिं उन्हनि जे आख़िरी वक़्तु हूंदो आहे, लाइफ जा बाक़ी कुझु साल हूंदा आहिनि, त पोइ ॾाढो परेशान थींदा आहिनि। सो वक़्तु ज़िंदगीअ में ईंदो आहे हिकु दफ़ो ऐं जॾहिं हलियो वेंदो आहे त वरी वापसि कोन ईंदो आहे। सो वक़्त जो क़दुरु कंदा कयो, वक़्त जो एहसासु ज़रूरु कंदा कयो। हिकिड़ी कॉल था वठूं जी। अस्सलाम वालेकुम। ओके जी, कॉल डिस्कनेक्ट थी, का ॻाल्हि कान्हे का। आपका प्रोग्राम अच्छा है सर। सुहेल रजिब, महिरबानी सुहेल, तव्हांखे भली कार थो चवां। थैंक यू वेरी मच। फेसबुक ते तव्हां कमेंट्स कयो आहे सुहेल। मुज़मिल सफ़दर चए थो मोहबतूं मोहबतूं लख कुर्ब साईं। महिरबानी साईं, तव्हांजी बि महिरबानी, लख कुर्ब। मां फेसबुक जे हिन पेज ते मैसेज कयो पिया। अस्सलाम वालेकुम प्यारा राजा भा, कीअं आहियो? सिकंदर बलोच साईं, अव्हांखे सलाम। मां बिल्कुलु ठीकु आहियां, अव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। सिकंदर भाई आबाद हुजो, सदा सलामत हुजो। सिकंदर बलोच बि आहे ऐं हुन सां गॾु गॾु काफ़ी दोस्त आहिनि जेके प्यारा कमेंट्स बि कनि पिया ऐं इनबॉक्स में मैसेज बि कनि पिया। त तव्हांजूं महिरबानियूं आहिनि, तव्हांजा कुर्ब आहिनि जो राति जे हिन ख़ूबसूरत पहर में मां सवेल बि ॻाल्हि कई त असां पंहिंजे फैमिली मेम्बर्स खे, पंहिंजे सोटनि खे, मासातनि खे कॉल कोन कंदा आहियूं या मैसेज कोन कंदा आहियूं, पर राति जे हिन ख़ूबसूरत पहर ते हिन प्रोग्राम में ज़रूरु कॉल या मैसेज कंदा आहियूं। त तव्हां सभिनी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा भाउ, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? सभु ख़ैरु, अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु आहियां। केरु पियो ॻाल्हाए? तारिक करोड़ पियो ॻाल्हायां भाउ, कल्यारो नौशहर कल्यारो खां। कहिड़ा हाल आहिनि तारिक? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह ख़ैर लॻो पिया। बिल्कुलु। वणो पिया अॼु वणा पियो, हूअं न वणंदो आहियां। अॼु घणो थो वणा, घटि वणंदो आहे। हलो ठीकु आहे भई, महिरबानी, तव्हांखे वणियासीं त सही। अलाह ख़ुशि करे, माशाअल्लाह तव्हांजो तमामु बहितरीनु प्रोग्राम पियो थो वञे। असां तक़रीबन ॾिसंदा आहियूं, ॾाढी ख़ुशी थींदी आहे भाउ प्रोग्राम ॾिसंदे। महिरबानी। तव्हां ॿुधायो भाउ, सभु ख़ैरु आहे? सभु ख़ैरु। अॼु टॉपिक रखियो आहे वक़्तु, वक़्त जो क़दुरु, वक़्त जो एहसासु। जेके माण्हू न कंदा आहिनि उन्हनि जे लाइ छा चवंदो? छा तव्हां वक़्त जो एहसासु कंदा आहियो, क़दुरु कंदा आहियो, वक़्त खे पंहिंजी ज़िंदगीअ सां गॾु खणी हलंदा आहियो? जी अदा, हींअर माशाअल्लाह तव्हां ॻाल्हाए सुठा कंदव। वक़्त जो क़दुरु कजे, एहसास बि हुजे। वक़्तु वॾी क़ीमती शइ आहे, हिकु हिकु पल इंसान जी ज़िंदगी लाइ वॾी क़ीमती शइ आहे। ऐं 10 थी विया आहिनि, अञा ताईं चांहि कोन आई आहे। ॾिसो केॾो वक़्त जो एहसासु आहे मुंहिंजी टीम खे। ऐं लॻे थो चांहि जो इंतज़ार बि अथव त तंहिं महिल वक़्त अलाए किथे खणी बीठा आहिनि। हा, लॻे थो चांहि जो इंतज़ार बि अथव त 10 बजे चांहि अची वेंदी। न न, सवेल अची वेंदी आहे, जल्दी अची वेंदी आहे। अॼु अलाए छो देरि कई अथई। न न, चांहि अची वई आहे, रस्ते में आहे बसि असांजी बि। हो चवंदा आहिनि न, उन लाइ इहो चवंदासीं, एॾी देरि करे था यार अचो, नथा सारल हो को मोह या बचो। सो महिरबानी तव्हांजी, तव्हां महफ़िल में शामिलु थिया, सुठो लॻो अव्हांजो अचणु। वॾी महिरबानी राजा भाउ, अदो हुयो असां सां गॾु गॾु। थैंक यू वेरी मच सर। ऐं फरीद हसन महिरबानी। अली गुल ख़ान लगारी, हैलो अदा, हैलो हाय। मीर ख़ान बलोच, सलाम राजा भाउ, वालेकुम। सुहेल रजब अली, थैंक यू वेरी मच। अयाज़ चांडियो साहब, इस्लाम वालेकुम। नोमान आहे, नोमान भाई, तव्हांखे भली कार था चऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं नोमान आहे, नोमान ख़ासि के लिए अस्सलाम वालेकुम भाउ, कहिड़ा हाल आहिनि? सलामत रहो। आसिफ़ अली बालादी चए थो सर ख़ुशि हुजो, असां परदेसियुनि खे बि यादि कयो। बालाजी साहिबु तव्हां दिलि में आहियो, ख़ुशि हुजो। सो पाण हिकिड़े गाने ते हलूं था, गाने खां पोइ अचूं था वापसि, छो त मूंखे चांहि पीअणी आहे। चांहि साम्हूं बीठी आहे, पई आहे, त दिलि थी चए त ख़ूबसूरत ट्रैक आहे। ऐं सचल मंगी, तव्हांखे मुबारक हुजे, ख़ुशि आहियो, चाक चङा भला ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो। सचल मंगी बि मूंसां गॾु गॾु आहे। अवैस सोनू खान राजपर, महानूर कीरियो, प्रोग्राम वाला नंबर बताएं। प्रोग्राम जो नंबर है 021 3512763 ठीक है। सो हलो था ख़ूबसूरत ट्रैक की तरफ।
वेलकम जी अगेन। ख़ुशि जो आबाद जो सदा सलामत हुजे। हिकिड़े दोस्त मूंखे चयो त गानो ॿुधाए, त गानो ॿुधायां थो। तूं भली दिलरुबा नाज़ कर देर कर, तूं भली दिलरुबा नाज़ कर देर कर, ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर, तूं भली दिलरुबा नाज़ कर देर कर। सो अगेन अवां सभिनी खे भलीकार दिल जी गहराइयुनि सां। ऐं प्रोग्राम में लाइव मैसेज बि तमामु घणा आहिनि दोस्तनि जा। थैंक यू वेरी मच। अवां जो प्यार हूंदो आहे, मोहबत हूंदियूं आहिनि, सुठो लॻंदो आहे। ऐं वफ़ा यासीन आ रही, थैंक यू वेरी मच, तव्हांजो मैसेज पढ़ी छॾियो आहे। फैसल खान अबड़ो, थैंक यू वेरी मच, वेलकम अगेन अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां। ऐं राति जो पहर ऐं चांहि जो कप हुजे ऐं बिस्किट हुजनि, मज़ो अची वेंदो आहे। ज़बरदस्त ज़िंदगी थी वेंदी आहे जॾहिं चांहि माण्हू पीअंदो आहे, दिमाग़ ते लॻंदी आहे त दिमाग़ खुली वेंदो आहे। सो कॉल्स भी असांजे प्रोग्राम में हूंदियूं आहिनि ऐं स्क्रीन ते टेलीफोन नंबर मौजूदु आहे 021-3512-763। अस्सलाम वालेकुम। अच्छा 021 नंबर तव्हां ॿुधायो, नंबर चेंज थी वियो आहे। 021-3512-763 टेलीफोन नंबर आहे ऐं इन नंबर खे तव्हां डायल कंदा आहियो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदा आहियो। मैसेज अवां जा बिल्कुलु मां हींअर कमेंट्स में पढ़ां पियो पंहिंजे शो में। फुलजी खां स्टेशन खां वफ़ा यासीन आ रही, महिरबानी अवां जी, अवां प्रोग्राम में शामिल थिया। एॾी थोरो नज़र खे ज़ोर थो लॻाइणो पए, हिते था पढ़ूं। मुज़मिल थैंक यू वेरी मच, चए थो सफ़दर छा कजे प्यारो माण्हू प्यारो आवाज़, महिरबानी सर। ऐं छो बा चांहि पंहिंजी पी न सुणा, वफ़ा यासीन चए थो चांहि पियारियो, छो बा पंहिंजी चांहि पी दोस्त, मां छो चांहि पहिरें। सो चांहि पंहिंजी ठाहे पी सघो था, महांगाई लॻी पई आहे। ऐं कोशिशि करे कंहिंखे चांहि हरू भरू न पवंदा कयो। ऐं हरू भरू चांहि पीआरण सां 50 रुपया कोप आहे। घणे अॼुकल्ह चांहि जो कोप? हा छा था 50, किथे किथे 100 रुपया बि आहे। 100 रुपया 50 रुपया 100 रुपया। राजा भाई शो इज़ बेस्ट, प्लीज़ सिंग अ सॉन्ग फरज़ाना परवीन जो मां गानो ॻायां। सर ख़ुशि आहियो, तबियत सही आहे फ्राम मुर्शिदाबाद कोट MK मंगसी। मां बिल्कुलु ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां। थैंक यू वेरी मच। अवां महफ़िल में शामिल थींदा आहियो, सुठो लॻंदो आहे अवांजो अचणु। छा कजे छा कजे छा कजे, कुझु न कंदासीं, मोहबत खे शामिलु रखंदासीं ऐं अवां जूं मोहबतूं इन प्रोग्राम में शामिलु हूंदियूं आहिनि। ऐं काफ़ी मैसेज हूंदा आहिनि, काफ़ी दोस्तनि जूं लाइव कॉल्स हूंदियूं आहिनि। ऐं लाइव कॉल आई थिंक मुंहिंजो अॼु नंबर ख़राबु थी वियो आहे, नंबर चेंज थियो आहे, उहो नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे। 021-3512-763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे कीअं डायल कयो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो हेलो, लेट आहियो ॾाढो दादा, छो? अदा हाँ लेट ही हूंदा रे, छो प्रोग्राम हाणे ॾिठो पए। प्रोग्राम ॾिठो पे त लेट थी विया? हाँ लेट थी वई सर। केरु पियो ॻाल्हाए साईं? एडवोकेट तजादुद्दीन बुढ़ो साहब कराची सर। कहिड़ा हाल आहिनि बुढ़ो साहब, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह सब ख़ैर शुक्र अल्लाह पाक जो। छा कंदा आहियो मिठा साईं? सर वकालत जो कमु आहे पंहिंजो। छाजो? एडवोकेसी सर, वकालत। वकालत, वकील आहियो, माशाल्लाह माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी महफ़िल में। थैंक यू सो मच सर, थैंक यू। महफ़िल में शामिल थींदा रहिया आहियो या अॼु पहिरियों दफ़ो आया आहियो? सर महफ़िल में शामिल कोन थियो, मसरूफ़ियात ॿियूं कुझु हुयूं सोशल हिसाब सां। हाँ। लेकिन हाणे उम्मीद आहे त इंशाअल्लाह महफ़िल में हमेशा इन महफ़िल खे अटेंड भी कंदासीं। साईं 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 भलीकार दिलि जी गहराइयुनि सां। ज़बरदस्त महफ़िल आहे, तमामु ख़ुशि व्यूज़ आहिनि उनजे लाइ, असांखे बि ख़ुशि करे पई महफ़िल। ऐं अदो असांजो तमामु प्यारो जेको स्क्रीन ते बि आहे माशाअल्लाह। उहो अदो किथे आहे? अदो कहिड़े अदे जी ॻाल्हि था कयो? अरे स्क्रीन ते जेको अवेलेबल आहे। हा उहो पाण पियो ॻाल्हायां, माना वरी छा तव्हांखे लॻे थो या त तव्हां ॿिए कंहिंसां पिया ॻाल्हायो अञा? हेलो जी जी सर, हेलो। टीवीअ खे छॾे ॾे जानी, फोन ते ॻाल्हाए मूंसां। अच्छा अच्छा बाबा, हा हा। बस यार छा कजे छा कजे छा कजे। हलो टीवी ॿुधो भला तव्हां। चलो थैंक यू वेरी मच। अदो एडवोकेट हुयो ऐं साईं टीवी जो आवाज़ु खोलियो वेठो। साईं खे ईअं पियो लॻो त मां अञा ताईं डायरेक्टर सां पियो ॻाल्हायां, अंदरि फ़ोन वेही न आहे, त तव्हांजी फ़ोन अची वई दोस्त, कुझु नथो करे सघिजे। सो मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा जेके फेसबुक ते कमेंट्स कनि पिया। मोहम्मद हसन साम्हूं आहे,
चए थो सिंध टीवी डिश एंटीना ते न पियो हले यार मूंखां मिस थियो थो वञे मां अॼु ज़रूरु कॉल करे ॿुधाए छॾींदुसि राजा यू आर माई बेस्ट फ्रेंड हा तो सही वफ़ा यासीन नारायण चए थो त मुंहिंजा बेस्ट फ्रेंड आहियो मोहम्मद सफदर भट्टी चए थो मुद्दत के बाद गालिब उस लापरवाह ने हाल पूछ कर फिर वही हाल कर दिया वाह वाह अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई, कैसा है? ठीक है, बिल्कुल ठीक है। कौन बात कर रहा है? हम दुबई से बात कर रहे हैं, तालिब लाखो। तालिब लाखो दुबई में उर्दू बात करता है क्या? नहीं सिंधी बात करता तो है। सिंधी में ॻाल्हाओ ना हमारे साथ, हमें तो उर्दू आता ही नहीं है। हाँ शाला यार तव्हां शो ॾाढो भलो लॻो, प्यार लॻो, ॾिसूं था पिया। भलो लॻो तयारु लॻो पिया मुंहिंजो शो? छो साईं तव्हां बसि मन लॻो पिया ॾिसो, अॼु ॾिठो आहे मां, पहिरियों दफ़ो ॾिठो आहे? अॼु पहिरियों दफ़ो ॾिठो आहे, नंबर बि पहिरियों दफ़ो आयो, कॉल पहिरीं न लॻी, हाणे लॻी वई। चलो गुड आहे। छा कंदा आहियो लाखो साहब दुबई में? दुबई में त ड्राइवरी कंदा आहियूं भाउ। इहा जेका डाइवरी आहे इहा डाइवरी आहे या ड्राइवरी आहे? डाइवरी में गाॾी जे हलाईंदा। डाइवरी कंदो आहे साईं डाइवरी तव्हां कंदा आहियो। कहिड़ी गाॾी हलाईंदा आहियो? गाॾी वीगो आहे साईं। वीगो कंहिंजे उते रेंट ते हलाईंदा आहियो या कंहिंजे आहे के बंगलो शंगलो ते? न बंगलो ते घर आहे, उन में हलाईंदा आहियूं। चलो चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। पाकिस्तान जे कहिड़े शहर सां तालुक़ु आहे? साईं सिंध सां, कराची। कराची शहर में रहंदा आहियो? हा शहर में। चलो गुड गुड गुड। तो शो में भली कार था चऊं तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां। ख़ुशि हुजो। को गानो वानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में। गानो मां न बसि तव्हां ॿुधायो, थोरा गुनगुनायो। छा ॿुधायां गुनगुनाए? को अहिड़ो को प्यारो तुंहिंजो सॉन्ग हुजे ॿुधायो। हो असीं प्यारा माण्हू आहियूं सॼी सिंध खे ख़बर आ। हो असीं प्यारा माण्हू आहियूं सॼी सिंध खे ख़बर आ। जंहिंसां लायूं तंहिंसां निभायूं सॼी सिंध खे ख़बर आ। हो असीं प्यारा माण्हू आहियूं सॼी सिंध खे ख़बर आ। महिरबानी 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 महिरबानी। चले थैंक यू वेरी मच। ईशा शाह है, सलाम क्या हाल है? मैं ठीक ठाक शाह साहिबा, तव्हांखे भली कार तो चवां। एंड भाई सॉन्ग सुनाए सिंधी में रहने वाले लगता है माइंड कोन कंदो आहियां दादी। ईशा शाह आहे, तव्हांखे भली कार तो चवां। थैंक यू वेरी मच, तारीफ़ कई आहे तव्हां मुंहिंजी। लिखियो आहे लुकिंग नाइस, थैंक यू। फुलजी स्टेशन दादू में छा माना वफ़ा यासीन अॼु अचिणो आहे? फुलजी छा एॾा कमेंट्स कया अथई? असांखे ख़बर कान अथई। छा जी ख़बर कान अथई बाबा, ख़बर रख। वाह राजा वाह, ज़बरदस्त, महिरबानी, थैंक यू वेरी मच। सो फेसबुक जे पेज ते बि मां लाइव आहियां। अॻियां राजा मेमन अॻियां लाइव विथ राजा लिखियलु आहे, तव्हां उन ते बि कमेंट्स करे सघो था। लाइव कॉल्स त आहिनि ई आहिनि। राति जो ई 2 कलाक 9 खां 11 बजे ताईं तव्हांजो अहसासु, तव्हांजूं ख़ुशियूं, तव्हांजूं ॻाल्हियूं मूंसां शामिलु हूंदियूं आहिनि। सो सुठो लॻंदो आहे। ऐं चवे थो ही दोस्त, मां तव्हांजा मैसेज मां हिते थो पढ़ां जेके तव्हां फेसबुक ते कयो पिया न। सर सॼी संगत सलामती ॾिए तव्हांखे, शेदात कोट मां तव्हांखे लाइक कंदा आहिनि। सजाद मंगसी बि लाइव ॾिसे थो तव्हांखे साईं। सजाद या साजिद? साजिद मंगसी साईं, साजिद मंगसी खे सलाम, भली कार, ख़ुशि आमदीद। मोहम्मद हसन मला साईं, थैंक यू वेरी मच, वेलकम टू माई शो अगेन। तव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। तव्हांजो महफ़िल में शामिलु थियणु सुठो लॻंदो आहे। हलूं था अहिड़े सुठे सुठे गाने तरफ़। प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे माशूक़ ख़ोखर जो। ॻाल्हि आहे दीवाने जी।
हमेशह मां चवंदो आहियां त ख़ुशीअ जो जेको हूंदो आहे न, जंहिंखे चऊं त केरु केरु माण्हू ॾुख में हूंदो आहे, तकलीफ़ में हूंदो आहे, त को न को माण्हू ज़रूरु हूंदो आहे जेको ॾुख ऐं तकलीफ़ ॾिसी ज़रूरु ख़ुशि थींदो आहे। त उनजी ख़ुशीअ खे ॾिसंदा कयो। या को माण्हू जॾहिं ख़ुशि थींदो आहे तमामु घणो, त को अहिड़ो माण्हू हूंदो आहे जेको कंहिंजी ख़ुशीअ सां सड़ंदो आहे, उनखे तकलीफ़ थी ॾुखु थींदो आहे। सो पंहिंजूं ख़ुशियूं पंहिंजो हम राज़ रखंदा कयो, पंहिंजे राज़ में रखंदा कयो। जॾहिं तव्हां ख़ुशियूं राज़ में रखंदो त ज़िंदगी तव्हांजी आसान थी वेंदी। सो 02135127663 आहे, छा कजे, 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में शामिलु थींदो ऐं अव्हांजो प्यारु आहे, अव्हांजूं मोहबतूं आहिनि, इन महफ़िल में शामिलु थींदा आहियो। याकूब महिरबानी, राजा यू आर गुड बॉय, थैंक यू वेरी मच। यासीन नारायण, थैंक यू वेरी मच। अव्हांजो प्यारु, अव्हांजूं मोहबतूं प्रोग्राम में शामिलु ऐं लाइव गीत बि तव्हां ॿुधो पिया। आई होप तव्हां ज़रूरु इहे गाना बि ॿुधंदा हूंदो, गीत बि ॿुधंदा हूंदो, गज़लूं बि ॿुधंदा हूंदो ऐं कचहरी बि कंदा हूंदो। सो कचहरी, गज़लूं, गीत हमेशह हिन महफ़िल में शामिलु हूंदियूं आहिनि। सो ॻाल्हि आहे मोहबत जी। सो प्यारु चवंदा आहिनि न, मोहबत ॾे मोहबत वठि, मोहबत में मज़ो आहे। ऐं मोहबत में तॾहिं ई मज़ो ईंदो आहे जॾहिं तव्हांखे मोहबतूं आस पास मां मिलंदियूं आहिनि। सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में शामिलु थी वेंदो। ग़लति नंबर लिखी ईंदो मूंखे डायरेक्ट, पर मूंखे यादि थो अचे त इहो नंबर ईअं आहे, 02135121763 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, सो शामिलु थींदो। सो हाय राजा भाग, कैसे हो? मैं रज़ा मोहम्मद निज़ामानी हूँ, थैंक यू वेरी मच। वफ़ा यासीन आ रही, मेहरबानी। ज़ाहिद हुसैन चांडियो, थैंक यू वेरी मच। सफदर अहमद चन्ना साहब, अस्सलाम फ्राम सरफराज अहमद चन्ना, भिरिया रोड खां, महिरबानी। अव्हांखे भली कार था चऊं, थैंक यू वेरी मच। ऐं मुस्कान अली मीरानी आहे, मीरासी आहे, सॉरी माशूक अली मीरासी, थैंक यू वेरी मच। अव्हांखे बि शामिलु था रखूं प्रोग्राम में। सो ख़ैर, लव यू एंड सफदर। हिकिड़ी कॉल वठूं। अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अदा कीअं आहियो? वाह, ख़ुशि आहियो? मां ठीकु ठाकु, अलहमदुलिल्लाह, सभु सेट, A1 फर्स्ट क्लास। तबियत सही लॻी पई अथव खे? तव्हांखे तबियत सही लॻे पई? बसि वाह, तव्हांजी ॿारनि जूं दुआऊं सभु सणाई लॻी पई आहे। महिरबानी। छा कंदा आहियो? नालो ॿुधाइजो पंहिंजो। मुंहिंजो नालो अब्दुरहमान हुजण। वाह, किथां पिया ॻाल्हायो हुजण साहिबु? मां साईं गंबट मां। गंबट मां ॻाल्हायो थो। तव्हांखे भली कार था चऊं। छा कंदा आहियो? मां वाह बोर चाप जो कमु कंदो आहियां। बोर चाइप कंदा आहियो? माना बोर जी, चाइप जी। सिंधी खे छा चवंदासीं बोर चाइप खे? साईं जेको आहे भाॼी जेका बि हूंदी आहे, बिरयानी आहे, सब्जी आहे, ऐं सिंधी पालक जी, हर शइ जेको नाला साईं कंदा आहियूं। ठाहींदा आहियो। चलो, उते गंबट में ई तव्हां रहंदो कराचीअ में आहे, पर छुटियूं करे आया आहियूं। छुटी करे आयो आहीं? ठीकु आहे। हा, मेरे चक्कर हणा आया आहियूं ॻोठ जो। चलो, गुड गुड। को गीत गज़ल गानो को ॿुधाए पंहिंजे आवाज़ में। गीत साईं मौला अली जो ॿुधायो कसीदो। ॿुधाए ॿुधाए। सोना लगदा है अली वाला, ओ प्यारा लगदा है अली वाला, किसी दी मैदान विचों जा सुन ले सुन ले, नयो भजदा अली वाला, ओ नयो भजदा अली वाला। मौला तव्हांखे सलामत रखे, तव्हांजी टीम खे, जेके बि सिंधु तयार आहियो, सभिनी खे असांजो दुआउनि। वाह, कुर्ब कुर्ब, महिरबानी साईं, महिरबानी, लख थोरा, थैंक यू वेरी मच। अधु असां सां गॾु गॾो भई। अदा वॾियूं महिरबानियूं। ऐं महफ़िल में शामिलु थिया, ईअं ई शामिलु थींदा रहिजो। ऐं शादाब हिकिड़ो गानो हलायूं? हा, गानो हलायो, गानो हलायो, हिकिड़ो गानो था हलायूं। ऐं गाने खां पोइ वापसि था अचूं। खोड़ सारियूं कचहरियूं आहिनि, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। ऐं ॻाल्हि आहे जुदाईअ जी। कामिशा जो गीत आहे। आई होप तव्हांखे ज़रूरु पसंदि, इंजॉय कजो।
कोशिशूं कबियूं कोल पूरा थियन पंहिंजे प्यार में या के पहरा लगन का बि थी वञे ग़लती मुंहिंजे हथां इल्ज़ाम बि तोले सिर ते सहां मुंहिंजो प्यार तू संसार तू मुंहिंजी दिलि लॻी तू मुंहिंजी हर ख़ुशी तड़प 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 ही थींदो प्यार वा इहो इश्क वारन जो इज़हार वा को गिला जो न हिक ॿिए खे मौक़ो मिले भला जीअर जिस्म खां को रूह थियो आहे जुदा तुंहिंजी राह में हूंदियूं मुंहिंजूं अखियूं खोले दिलि जो दर मूं विछाई रखियूं ओ मुंहिंजा सनम तोखे सच थी चवां तो जहिड़ो पहिरीं माणी दस किथां आ महबूब तो खोसा याकूब तो तूं मुंहिंजे नाम सां आही मंसूब तू कदम 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 सोहणी गॾिजी खणऊं भली पो कंहिं माण्हूअ खे वणऊं न वणऊं तूं निभाए सुहिणी मूं सां रस में वफ़ा भला जीअर जिस्म खां को रूह थियो आहे जुदा प्यार जे मोड़ ते का जुदाई अचे प्यार वारन जी दिल में का हलचल मचे पंहिंजूं वफ़ाऊं पिरी हूंदियूं हिक ॿिए जे लाइ भला जीअर जिस्म खां को रूह थियो आहे जुदा वेलकम अगेन खुश आमदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जूं मोहबतूं ऐं अवां जूं लाइव कॉल्स ऐं लाइव मैसेजिस लाइव कचहरियूं ऐं अवां जूं ख़ुशियूं हिन महफ़िल में शामिल हूंदियूं आहिनि सो राति जो ई ख़ूबसूरत पर ऐं राति जॾहिं चवंदा आहिनि न राति थिए थी सूर जागनि था कंहिंखे कंहिंजा सूर हूंदा आहिनि कंहिंखे कंहिंजा सूर हूंदा आहिनि कंहिंखे कंहिंजा सूर हूंदा आहिनि कंहिंखे पैसनि जो सूर हूंदो आहे कंहिंखे कंहिंजे घर में लाइट न हूंदी आहे हुनजो सूर हूंदो आहे कंहिंखे कंहिं छोकिरे जो की छोकिरी इन इन तरीक़े जा सूर ॾाढा आहिनि ज़िंदगीअ में त सो राति जे हिन ख़ूबसूरत पहर में हिननि सूरनि जी दवा करण जे लाइ मां राति जो कोशिशि कंदो आहियां त राति जे हिन पहर में तव्हां सां कचहरी थी वञे ॻाल्हि ॿोल थी वञे थी सघे थो असांजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा कंहिं मरीज़ खे ठीकु करे छॾे सो मरीज़ ॾाढा आहिनि असांजी ज़िंदगीअ में ऐं डॉक्टर कुझु घटि आहिनि सो तव्हांजी जेकी कॉल्स हूंदियूं आहिनि उहे बि हिकिड़ी दवा जी सूरत में कंहिं न कंहिं मरीज़ खे जो इलाजु थींदो आहे उन्हनि सां सो तव्हां जॾहिं कॉल कयो था कचहरी कयो था ॻाल्हियूं कयो था का अहिड़ी सुठी सुठी नज़म ॿुधाए छॾींदा कयो का शाइरी ॿुधाए छॾींदा कयो को अहिड़ो सुठो सुठो गीत ॿुधाए छॾींदा कयो जंहिंसां कंहिं मरीज़ जो इलाजु थी सघे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम राजा भाई क्या हाल है? ठीक है? बिल्कुल ठीक ठाक A1 फर्स्ट क्लास अल्हम्दुलिल्लाह। कौन बात कर रही हैं? जी मैं मीरपुर खास इस्लाही टाउन से आबदा शेख बात कर रही हूँ। आबदा शेख बात कर रही है मीरपुर खास से। कैसी हो आबदा, ठीक ठाक हो? जी शुक्र अल्हम्दुलिल्लाह। आपके प्रोग्राम में फर्स्ट टाइम हम प्रोग्राम में शिरकत कर रहे हैं। फर्स्ट टाइम शामिल हुई? अच्छा, देखती तो हैं या देखती भी आज पहली दफा देखा है आपने? प्रोग्राम नहीं प्रोग्राम देखती हूँ हमेशा। आपका प्रोग्राम माशाल्लाह बहुत अच्छा जा रहा है, बहुत अच्छा प्रोग्राम है, लेकिन कॉल फर्स्ट टाइम की है मैंने। कॉल फर्स्ट टाइम, चले थैंक यू वेरी मच। क्या करती है मेरी बहन? मैं हाउस वाइफ हूँ। हाउस वाइफ है, चले गुड, वेरी गुड। अच्छा लगा आपका आना हमारी महफिल में। खुश रहें, आबाद रहें। बस मैं अब इंशाल्लाह आपके प्रोग्राम में कॉल करती रहूंगी, लेकिन एक मेरी फरमाइश है सबसे पहले कि इग्जामिन अली का गाना सुना दे मुझे। फरमाइश में अपने घर वालों की नहीं पूरी कर सकता, आपकी कैसे करूँ? क्या करें? बस ये खेल दी रहा, तू खेल दी रहा, तू खेल दी रहा बस।
जी मेहरबानी, बहुत शुक्रिया। मुझे गाना आता नहीं है, वरना मैं आपको अच्छा सा गाना सुना देती। खैर कोई बात नहीं, आपके प्रोग्राम में इंशाल्लाह शिरकत करते रहेंगे हम इंशाल्लाह। चले मेहरबानी, बड़ी मेहरबानी, बड़ी थैंक यू ओके, हाफिज। मीरपुर खास से हमारी बहन, थैंक यू वेरी मच। फरमाइश नहीं पूरी होती यहाँ पे, मसला ये सबसे बड़ा है, फरमाइशी प्रोग्राम नहीं है, बस ॻाल्हि इहा आहे। सो फरमाइशूं भले दोस्त कनि, पर फरमाइश तॾहिं पूरी थींदी आहे जॾहिं असांजी केरु ॿुधे न। असांजी त केरु ॿुधे ई कोन, गाना सिलेक्ट थी वेंदा आहिनि, पोइ उहे गाना ई हलंदा आहिनि। तो तव्हांखे ख़ूबसूरत गाना, ऐं ख़बर आहे सॼी टीम खे ख़बर आहे तव्हांखे छा पसंदि आहे। सो जेकॾहिं तव्हांखे सुठा गाना न लॻंदा हुजनि त पोइ तव्हां ॿुधायो हा वाक़ई न आहिनि सुठा, पर गाना बि सुठा आहिनि, गीत बि सुठा आहिनि, त पोइ फरमाइश करण जी ज़रूरत न आहे। पंहिंजो हाल ओरींदा कयो, मुंहिंजो हाल ॿुधंदा कयो, ॿियनि जो हाल मूंसां कंदा कयो, बसि इहे ज़िंदगीअ खे हाल ओरण में पूरो कंदा कयो। सो 02135121764 टेलीफोन नंबर, 763 नंबर आहे मुंहिंजो पहिरियों नंबर, 764 763 नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में शामिलु थी वेंदो ऐं पंहिंजूं कचहरियूं, पंहिंजो हाल मूंसां ज़रूरु ओरींदो। सो लव यू ऑल। ऐं ॻाल्हि इहा न हूंदी आहे त केरु माण्हू तव्हां सां ॻाल्हाए थो, कचहरी करे थो, प्यार सां जेकॾहिं तव्हां सां राति जे हिन ख़ूबसूरत प्यार में कॉल ते कचहरी करे थो, ॻाल्हि करे थो, त ॻाल्हि इहा हूंदी आहे त जेके उहे तव्हांजा लफ़्ज़ हूंदा आहिनि, जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि न, उहे कंहिं न कंहिं ॿिए टे माण्हू ते ज़रूरु असरु कंदियूं आहिनि। त इन करे तव्हां चवंदो आहियां त तके तोरे ॻाल्हाईंदा कयो ऐं ज़िंदगीअ में मज़ो वठंदा कयो। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा, ख़ुश आहियां? मां ख़ुशि आहियां, तूं ख़ुशि आहीं? खैर लॻो पियो। केतिरो लॻो पियो आहे ख़ुशि? हा, केतिरो ख़ुशि लॻो पियो आहे? पूरो सारो ख़ुशि आहे। शो ॾिसे पियो, अजब गुल आई न? जी अजब गुल। हा, कहिड़ा हाल अथई अजब गुल? क्लास तमामु बहितरीन, अल्लाह जो शुक्र। मौसम कीअं आहे तुंहिंजे दिलि जो? दिलि जो मौसम कुझु चङो आहे। कुझु चङो आहे त कुझु ॿुधाए पंहिंजे आवाज़ अंदाज़ में, को गानो, को गीत, को गज़ल, को कुझु। हा, सूरन जर जलाई हूंदई, यादि तेरी मुंहिंजी आई हूंदई। ओ सूरन जान जलाई हूंदई, यादि तेरी मुंहिंजी आई हूंदई। हेठि कयो अथई कंद चौहाणे, मोह मार शइ लॻे थो। केॾो चयो हो तो कहिड़े जानी, सोचे वटि जे रुसी थो। केॾो चयो हो तो कहिड़े जानी, सोचे वटि जे रुसी थो। जहिड़ियूं अखियूं करे हाणे छो मुंडे ॾिसी थो। केॾो चयो हो तो कहिड़े जानी, सोचे वटि जे रुसी थो। केॾो चयो हो तो कहिड़े जानी, सोचे वटि जे रुसी थो। वाह से वाह, वाह से वाह, वाह से वाह। छा कजे, छा कजे, छा कजे। दिल जा दिलबर दिलरुबा, दिल जा दिलबर दिलरुबा, दिल याद थी तोखे करे, दिल याद थी तोखे करे, तूं आहीं मुंहिंजो तूं सदा दिलरुबा हो दिलरुबा। हल अजब गुल, छा यादि कंदे? महिरबानी राजा भाउ, कुर्ब यानी कुर्ब। अजब गुल मूंसां गॾु करो भई कंबर खां। थैंक यू वेरी मच, अवां महफ़िल में शामिलु थिया ऐं अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं, अवां जूं ख़ुशियूं, अवां जो अहसासु हिन प्रोग्राम में शामिलु आहे। ऐं काफ़ी माण्हू आहिनि जेके ज़िंदगीअ खे आसान बि करे छॾींदा आहिनि, पर ज़िंदगीअ खे जॾहिं सोचींदा आहिनि त पोइ ज़िंदगीअ जी ख़बर न पवंदी। हक़ीक़त ज़िंदगी तमामु नंढड़ी आहे असांजी लाइफ, ऐं उन ज़िंदगीअ में काफ़ी सारा मसला मसाइल ज़िमेदारियूं असां वटि हूंदियूं आहिनि, पर जॾहिं असां पंहिंजे वक़्त जो अहसासु कंदासीं, वक़्त जो क़दुरु कंदासीं, सुठे तरीक़े सां हर कमु पंहिंजे टाइम ते कंदासीं, त असांजी ज़िंदगीअ में को बि ॾुख, को बि तकलीफ़ न ईंदी। इहा हक़ीक़त आहे। सो मोहबतूं विरहायां पियो, प्यारु विरहायां पियो, ऐं स्पेशली जॾहिं मोहबतूं ऐं प्यार जी ॻाल्हि हूंदी आहे त पोइ काफ़ी अहिड़ा दिलि वारा माण्हू हूंदा आहिनि जेके असांखे ॾाढो यादि ईंदा आहिनि, जेके असां खां विछड़ी त विया आहिनि पर असांजी दिलि में आहिनि, उन्हनि जी मोहबत, उन्हनि जूं यादूं असांजे दिलि में आहिनि। सो उन्हनि जे लाइ बि खोड़ सारियूं दुआऊं। ऐं विछड़ी जॾहिं माण्हू वेंदो आहे, ख़ासि करे स्पेशली जॾहिं हिन दुनिया मां ॿी दुनिया में हलियो वेंदो आहे, त मां चवंदो आहियां त हीअ दुनिया त हिकु बहानो आहे, हीअ दुनिया त हिकु ड्रामे वांगुरु आहे, हिकु फिल्म वांगुरु आहे। ऐं असां सभु को पंहिंजो किरदारु निभाए पियो, को कॉमेडी किरदारु पियो निभाए, कोई नेगेटिव किरदारु पियो निभाए, कोई पॉज़िटिव हीरो जो किरदारु निभाए पियो। त इहे असां सभु हिकिड़ा किरदार आहियूं, असली ज़िंदगी जेका आहे सा उहा अॻियां आहे। अस्सलाम वालेकुम।
हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि साईं? ख़ैरु आहे साईं, केरु पियो ॻाल्हाए साईं? बख्शियल धोरू थो ॻाल्हायां सर, ठारूशा मां। बख्शर धौरू? जी जी, बख्शियल धोरू ठारूशा मां सर। बख्शल धौरू फ्राम ठारू शाह। कहिड़ा हाल आहिनि बख्शल वाह? अल्लाह साईं करम दुआऊं, सभु ख़ैर। तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक आहियां अल्हम्दुलिल्लाह, सब सेट A1 फर्स्ट क्लास। रब साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो सर। तव्हांजो प्रोग्राम ॾिठोसीं माशाअल्लाह ज़बरदस्त A1 थो हले ऐं काफ़ी टाइम खां सर ॾिसंदा ईंदा आहियूं प्रोग्राम माशाअल्लाह। जीअं तव्हां लेवली आहियो तीअं तव्हांजो प्रोग्राम माशाअल्लाह ख़ूबसूरत ऐं प्यारो। कुर्ब साईं कुर्ब। तव्हां छा कंदा आहियो? सर मां प्राइमरी स्कूल में टीचर आहियां सर। अच्छा उस्ताद आहियो, माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। ऐं हाणे हिकु ॿियो वाधारो थियो आहे म्यूज़िक टीचर जो, ऐं मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो ज़बरदस्त आहे त इहो म्यूज़िक जी बि ॼाण हुजणु खपे ॿारनि खे। ज़बरदस्त सर। असांजा मतिलबु नौशाद ज़िले में तक़रीबन 26 म्यूज़िक टीचर जेका हाणे 14 स्केल में अपॉइंटमेंट थिया आहिनि। माशाअल्लाह माशाअल्लाह। असां नंढा हूंदा हुआसीं न त ॾाढो पढ़ंदा हुआसीं, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, हा इन तरीक़े जो, या पैसो लधम पट ताईं ॾाढो माना सेखारींदा हुया असांखे स्कूलनि में। ऐं हाणे असांजो ॿार अचे थो उनखे ख़बर ई न आहे त भाई छा आहे करिणो छा आहे, बसि उहो माना जेको जेको लिखियलु आहे उहो पढ़ंदो थो वञे। बिल्कुलु सर। ख़ूबसूरत पुराणा बेत काफ़ी अञा आहिनि, बाक़ी कुझु त वरी जेको आहे सो सिलेबस चेंज बि थींदो आहे कॾहिं कीअं त कॾहिं छा। चलो गुड, थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिलु थिया, सुठो लॻो अवां जो अचणु, महिरबानी अदा। कोई गीत गज़ल गानो ॿुधाईंदो? त गीत बसि थोरो ॿुधाइण जो हींअर तव्हांखे चयो, राति थिए थी त सूरज आगन सा, मुंहिंजो रोवण में बसि ॾींहुं गुज़रे थो, मां त महसूस ई थो कयां ॼण की बसि साह मुंहिंजो निकिरे थो, राति थिए थी त सूरज आगन सा। थैंक यू सर। तव्हांजो टाइम आहे इलाही मसरूफ़, ॿिया दोस्त कालर वेठा आहिनि उन्हनि खे मौक़ो मिलणु घुरिजे। महिरबानी तव्हांजी सर। महिरबानी सर, प्रोग्राम में महिरबानी महिरबानी। हा वाह, छा करिणो आहे, छो हुयो। हलो जी, हिकिड़ो ख़ूबसूरत ट्रैक आहे, प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ ऐं नेहा कक्कड़ जो आवाज़ु आहे। आई होप त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो।
वेलकम जी अगेन, खुश आमदीद भलीकार। अवां सभिनी सिरणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं ऐं अवां जूं ख़ुशियूं ऐं अवां जो ख़ुशियुनि जो अहसासु हिन प्रोग्राम में शामिलु हूंदो आहे। ऐं ॻाल्हि हूंदी आहे त वक़्तु कीअं थो गुज़ारिजे। हीअ 2 कलाक ईअं गुज़री वेंदा आहिनि, ख़बर ई न पवंदी आहे मूंखे। ऐं तॾहिं ईअं गुज़रंदा आहिनि जॾहिं तव्हांजो साथ हूंदो आहे, तव्हांजूं ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, तव्हांजो अहसासु हूंदो आहे। सो इन वक़्त में ऐं इन महफ़िल में हमेशह शामिलु थींदा रहंदा कयो, सुठो लॻंदो आहे मूंखे। सो थैंक यू एंड लवली महफ़िल हूंदी आहे राति जे पहर में। हीअ 9 खां 11 बजे ताईं हूंदी आहे, सो ख़बर न पवंदी आहे। सो 02135121 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो। ऐं आख़िरी कॉल वठूं था, लॻे थो प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे। ऐं अची विया आहिनि, उहो चवंदा आहिनि न पुलिस अची वई आहे दुकान बंदि कराइण। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बसि ख़बर पइजी वई, ख़बर पइजी वई। ऐं बोल अॻ में हिकिड़ो कमर्शियल हूंदो, आउं इशारो सम्झी वियुसि, आउं इशारो सम्झी वियुसि। कहिड़ा हाल आहिनि अदी? ख़ुशि आहीं? चाक चङी भली? अल्हम्दुलिल्लाह सफ़ा सेट A1। कल्ह कोन आया मोकल कराइण तव्हां? न कल चयो त ठीकु आहे, त एंजॉय करे आज़ादी आहे जॾहिं कल्ह। ॿियो छा हाल आहे? जॾहिं मुल्क आज़ाद आहे त असांखे केरु? सही ॻाल्हि आहे, हक़ीक़त आहे, हक़ीक़त आहे। चलो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु टॉपिक आहे वक़्तु, ऐं वक़्त जो अहसासु तव्हां कंदा आहियो, क़दुरु कंदा आहियो या न कंदा आहियो? या वक़्त जो क़दुरु जेके न कंदा आहिनि उन्हनि जे लाइ छा चवंदो? जेके वक़्त जो क़दुरु न कनि, वक़्त जो बर्बाद करे छॾींदो आहे। वक़्तु उन्हनि खे बर्बाद करे छॾींदो आहे, गरक करे छॾींदो आहे। इहा हक़ीक़त आहे। चलो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। वक़्तु त असांजो इंतज़ारु न कंदो आहे, असांखे हमेशह करणु खपे। चलो कुझु ॿुधायो पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में। अॼु नथी ॿुधायां। छो? थकिजी पई आहियां। न थकिजण सां आवाज़ जो छा वास्तो आहे? हा अॼु तव्हां ॿुधाए छॾियो। मां त ॿुधाईंदुसि, मां तव्हांखे ईअं कोन छॾींदुसि, तव्हां मूंखे ॿुधायो पहिरियां। ॿुधायां? हा न। हो यादि करे पंहिंजो यार असां अॼु रोई ॾिनो। बसि इनखां नथो हले अॼु। नथो हले अॼु? नथो हले। छो? को कंहिं ॿिए सुर में अचो भला। जी? कंहिं ॿिए सुर में ॻायो। कंहिं ॿिए सुर में ॻायां? हा। को ख़ुशीअ वारो गानो, को रोमांटिक गीत। रोमांटिक गीत? उमिरि आहे रोमांटिक गीत बेटा? उमिरि थोरी हूंदी आहे रोमांटिक थियण जी। बसि अदी छा? तव्हां ॿुधाए छॾियो, उधार रहियो नेक्स्ट टाइम। हा मां तव्हांखे कहिड़ो ॿुधायां? तव्हांखे कहिड़ो सुठो लॻंदो आहे मुंहिंजी आवाज़ में? मूंखे ख़ुशी वारो त घटि ई सुठो लॻंदो तव्हांजी आवाज़ में। हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ॾे ज़िंदगी खुटी पए, जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए। हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ॾे ज़िंदगी खुटी पए, जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए। ख़ुशियूं लिखियल न आहिनि, मुंहिंजो भाग आहे अहिड़ो, जंहिंमें न ॾुख ॾिना अथई उहो ॾींहुं आहे कहिड़ो, हाणे ज़ख़म ॾे हेड़ो, जीअं दिलि मुंहिंजी टुटी पए, जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए। सही आहे? अल्लाह तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾे, अल्लाह तव्हांखे हर गमन को महफ़ूज़ रखे। आमीन। थैंक यू वेरी मच। अवां आयो ऐं अॼु असांजे शो खे कंप्लीट कयो अची। थैंक यू वेरी मच। थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़। हाफ़िज़। अदी हुई अथन गॾु फ्रॉम कराची। ऐं अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं, अव्हांजूं ख़ुशियूं हिन महफ़िल में शामिलु हूंदियूं आहिनि। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पंहिंजी पुॼाइण ते पहुची चुको आहे। मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त। इंशाअल्लाह ज़िंदगी, क़िस्मत ऐं तबियत साथ न सुभाणे राति जो वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात 9 बजे। तेसिताईं पंहिंजो ख़ौर सां ख़्यालु रखिजो। इरफ़ान खे, सैद ख़ालिद शाह साहब खे, सफ़दर थुरियो खे, आरिफ़ खे, हैदर छजड़ो खे, सॼी असांजी पूरी टीम खे, पूरी सथ खे दुआउनि में यादि रखिजो। ऐं ॾिजो इजाज़त। वेंदे वेंदे सुठो सुठो गीत शमन मिराली जो
आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो। ॾींदा इजाज़त, लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। बादलियो प्यों बरसे गादड़ला प्या गरजे, बादलियो प्यों बरसे गादड़ला प्या गरजे, मुल्क मोराणे मोहर ते बादलियो प्यो बरसे, अरे देश डाडाणे अपने मथे बादलियो बरसे, बादलियो प्यों बरसे गाजड़ला प्या गरजे, मुल्क मोराणे मोहर ते बादलियो प्यो बरसे, हर देश डाडाणे अपने मथे बादलियो प्यो बरसे। सजे साथी से पखिया भिटा थे उग से, सीमा सजे साथी से कखिया भिटा थे उग से, मुल्क मोराणे मोहर ते बादलियो प्यो बरसे, हर देश डाडाणे अपने मथे बादलियो प्यो बरसे, बादलियो प्यों बरसे गाजड़ला प्या गरजे, मुल्क मोराणे मोहर ते बादलियो प्यो बरसे, हर देश डाडाणे अपने मथे बादलियो प्यो बरसे। मगर चढ़े मोरीड़ा बोले भेड़ के भेड़ रमे, मगर चढ़े मोरीड़ा बोले भेड़ के भेड़ रमे, मुल्क मोराणे मोहर ते बादलियो प्यो बरसे, हर देश डाडाणे अपने मथे बादलियो प्यो बरसे, बादलियो प्यो बरसे गाजड़ला प्या गरजे, मुल्क मोराणे मोहर ते बादलियो प्यो बरसे, हर देश डाडाणे अपने मथे बादलियो प्यो बरसे, बादलियो प्यो बरसे गाजड़ला प्या गरजे, मुल्क मोराणे मोहर ते बादलियो प्यो बरसे, हर देश डाडाणे अपने मथे बादलियो प्यो बरसे, हर मुल्क मोराणे मोहर ते बादलियो प्यो बरसे, हर देश डाडाणे अपने मथे बादलियो प्यो बरसे। लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।